थके वञा घोर वञा मोहजे फ़क़ीर तां अॼु तावीज़ उसुम कयो जो मिस्री सॾे करे अचियो थो ॾेम ए सेठ अॼु राफ़ टेड़ो पियो खिले केड़ी खुशी थी आहे ए ॻाल्हि में पुछ मिस्री अच तो भाकुर पायूं अॻे त मूं सवलो हथ में की नथो ॾे अॼु अलाह जे गुजारो थियो आई ए ॻाल्हि के छॾ मिस्री मूंखे इहो सुणा त वखर केतिरो खपनई ए सेठ केड़ी खुशी में पियो वखर लुटाईं तो मथा त सिर घोरे छॾींदुसि मिस्री इन वखर जी कहिड़ी ॻाल्हि आहे मिस्री ॿेली वखर त अॼु रोकड़ा रुपा ॾेई गिनंदुसि रखाल ॾियो जॾहिं वरी घुरण ते थो अची त रत पियो छॾी हे मेरी मिस्री तूं त हाण मुंहिंजे हीअं जो हार थो थिए तोसां कहिड़ियूं जुदायूं मिस्री ए बेली सेठ मोह तोह जी ॻाल्हि कोन सम्झी यार इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ मिस्री मूंखे सिर्फ़ इहो सुणा त तोखे कहिड़ा कहिड़ा वखर खपनि त मां गोलड़ू खे चवां त तोखे हट था वखर ॾेई छॾे ऐं गोलड़ू मिस्री सां गॾु वञ जेको हट तां वखर खपे हिन खे ॾेई छॾजांइ ए हली अचां मिस्री ए अचो अचो यक्की देर करे छॾी ए सेठ ए वरी उते वेही रहा दी ॻाल्हियुनि मांजे पहले गुलड़ा भाया तो तावीज़ जो अमल खासो पियो थी ये सेठ को की न थींदो अमल ये दरवेश जी दबा है दब गुलड़ा मिस्री मिलियो मोहिब पंहिंजे दिल जा सब ताक खोले छॾिया ये सेठ ये बीत का गाल की न की ये खुश त थियो गुलड़ा दुआ कर त या आस पूरी थी ये सेठ ये हाणे देर कीने इहो त ठीक थियो पर तू वञी हट ते वे आऊं थोरो चक्कर ॾेई अचां ये किथे तो वञी सेठ ए पुछ त मक्कम की न थींदो ए मिड़ो ई ठल्ला सोना आहिनि सेठ ए ईद इतबार मकर चङो चङो हाणे वधीक नसीहत मकर वञी पिंड जे कम जी कर आऊं हलां थो ये शुक्र थियो जो मिस्री वधीक मकुछो ये जे वधीक कुछे त मोजी त पत्ती वाउखी थी वञे सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो